बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अरब सुपर सालार मोहम्मद बिन क़ासिम जे मौत बाबति सिंध में हिकिड़ो मन घड़त ऐं कूड़ो किस्सो मशहूरु आहे त होॾे मौजूदु बगदाद जे दमिश्क शाम में जेको गादी जो हंधु हुयो उतां जे ख़लीफ़े बादशाह हिन चवराए मोकिलियो त ढगे जी खल या कंहिं जानवर जी खल में पाण खे बंदि कराए हिते पहुच, जंहिंजे सबबु हुनजो मौत थियो। इहो पूरो किस्सो कूड़ो ऐं मन घड़त ते हथु ठोकियो आहे। जंहिं बि लिखियो बिना तहक़ीक़ ऐं मुताले जे लिखियो, उन तारीख़ इस्लाम जो मुतालो न कयो, तहक़ीक़ न कई, कंहिं बि क़िस्म जी रिसर्च न कई। जो रिसर्च वारे कम में थोरी तकलीफ़ आहे, बसि हुन लिखी छॾियो ऐं सभिनी माण्हुनि ते एतबार करे छॾियो। असल में मोहम्मद बिन क़ासिम खे जॾहिं बरतरफ़ कयो वियो त उनखे वापसि होॾां घुरायो वियो, उते ज़िंदान में उनखे रखियो वियो, क़ैद में रखियो वियो ऐं क़ैद जे दौरान हुनजा शेर आहिनि जेके हुन ज़िंदान जे दीवार ते लिखिया। ऐं उन वक़्त जो हिकिड़ो ॿियो मशहूरु शाइर हुयो हमज़ा बिन बाइज़, उन बि मोहम्मद बिन क़ासिम ते शाइरी कई, हुनजी वफ़ादारी ते, हुन जेकी सिंध में कामयाबी हासिलु कई उन ते। हाणे अचूं था असल किसे ते त हुन सां इहा वेधन छो थी। वलीद बिन अब्दुल मलिक बादशाह हुयो जेको शाम दिमश्क में दारुल हुकूमत में रहंदो हो ऐं हुजाज बिन यूसुफ खे पहिरीं कूफ़े जो गवर्नर कयो वियो, पर हुनजी वफ़ादारी, हुनजी कारकर्दगी, हुनजे किरदारु सबबु हुनखे बसरो बि ॾिनो वियो, बगदाद बि ॾिनो वियो, बाद में पूरे इराक़ जो वाली थी वियो, वाइसरा चऊं बादशाह। उन खां पोइ मको मदीनो, हिजाज़, मुकमल तौर ते ईरान बि। यानी बादशाह खां पोइ उहो वॾो बाख़चार ऐं ताक़तवर शख़्स हुयो, जंहिंजो सबबु इहो हो त जेको बादशाह ख़लीफ़ो हुयो वलीद, उनजो तमामु घणो वफ़ादार हुयो, उन सां सचो हुयो। बादशाह जे तरफ़ां जेको बि हुकुम उन ताईं पहुचंदो हो, बिना कंहिं सोचण सम्झण जे हो उन ते अमल कंदो हो। ऐं उहो बेरहम माण्हू हुयो, तमामु संगदिल हुयो, कंहिंखे बि माराइण क़तलु करणु हुनजे लाइ तमामु सवली ॻाल्हि हुई, का बि हुनखे परेशानी न थींदी हुई कंहिंखे माराइण, क़तलु करणु, ज़िंदान में विझणु। सो उनजे करे वलीद उन सां तमामु घणो राज़ी ऐं ख़ुशि हुयो। त उहो जेको बि हुकुम उन ताईं पहुचंदो हो, उहो पूरी मनो अन उन ते अमल कंदो। ॿिया गवर्नर एतिरो न कंदा जेतिरो हुजाज कंदो, जो बुनियादी तौरु सफ़ाक ऐं ज़ालिम माण्हू हुयो। उनजे करे वलीद उन सां तमामु घणो राज़ी हुयो। हाणे एतिरी उन वटि सल्तनत हुकूमत अची वई, ज़ाहिर आहे उनजो माण्हू जो मग़ज़ बि ख़राबु थींदो। सभु माण्हू को ख़ौफ़ज़दा हुया, ॾिनल हुया त हुजाज वॾो ज़ालिम आहे। पर वलीद जो जेको भाउ हुयो सुलेमान, उनखे पसंदि न हुयो हुजाज, छो जो हुजाज जूं वरी हाणे सरगर्मियूं कुझु ॿियूं बि थी वियूं। उहो पाण खे इन कोशिश में हुयो त मां पूरी इस्लामी हुकूमत जो ख़लीफ़ो थियां, हुन में लालच बि अची वई। उनजे करे हुन पंहिंजो जेको क़बीलो हुनजो बनी सकीफ़, उन जे माण्हुनि खे चूंडे चूंडे वॾा उहिदा ॾियणु लॻो, लश्करनि जा सुपर सालार करणु लॻो ऐं उन्हनि खे वरी अहमियत ॾियणु लॻो, जेकी वरी बनी उमैया या बनी मरवान खे इहा पसंदि न हुई। सुलेमान बिन अब्दुल मलिक ॿुधाईंदो रहंदो पंहिंजे भाउ खे, लेकिन हुन ते यकीन न कंदो, जो हुनखे ख़बर हुई त जेको बि मां हुकुम कयां थो हुनजी पोइवारी करे थो ऐं जितां बि माल गनीमत मिलंदो तमामु घणो जझो नाणो, हीरा जवाहर, सोन चांदी उन ताईं पहुचंदा हुआ, माल तमामु घणो पहुचंदो, कनीज़ूं पहुचंदियूं, ग़ुलाम पहुचंदा, जंहिंजे करे वलीद वरी मुतमिन हुयो। ऐं सुलेमान वरी पंहिंजे कम खे लॻो पियो, जो उन दौर में मुख़बरी जो तमामु वॾो निज़ाम ऐं सख़्तु हुयो। उहो पंहिंजे जासूसनि जे ज़रिए रिपोर्टूं हथु कंदो ऐं वलीद ताईं पहुचाईंदो हुयो। ऐं वरी सुलेमान बिन अब्दुल मुलक खे तमामु घणी कावड़ हुजाज ते वरी तॾहिं आई जॾहिं हुजाज वरी इहा तजवीज़ ॾिनी वलीद बिन अब्दुल मलिक खे त तूं पंहिंजे भाउ जे बजाए पंहिंजे पुट खे वली अहद बादशाह मुक़ररु कर, या हुनजो नालो हाणे ई अनाउंस करे छॾ। इहा जॾहिं सुलेमान खे ख़बर पई, उहो अञा वधीक इन ते कावड़ियो ऐं वधीक कोशिश में लॻो रहियो ऐं वधीक रिपोर्टूं सबूत हुन ताईं पहुचाईं, जेके बनी सकीब क़बीले जूं इजलास या मीटिंगूं हुजाज घुराईंदो हुयो मुस्तक़बिल जे हवाले सां। ऐं पंहिंजे वरी भाइटे नाठी मोहम्मद बिन क़ासिम खे, जंहिं वक़्तु हुनजी अञा उमिरि 13 साल हुई, त हुनजी तालीम तरबियत हुनजी तयारी कराइणु लॻो ऐं ईरान बि हिकु मुहिम ते हुनखे मोकिले चुको 13 सालनि जी उमिरि में, जीअं हिनखे जंग जी ख़बर पए, ॿिए हंधि घुमी फिरी अचे, वाह सुवाह लहे। हालांकि हुन जंग में हिन को अमली हिसो न वरितो हुयो, पर हे रुगो ख़ैमे में रहियो पियो हूंदो, रुगो ॾिसंदो हुयो ऐं हाल अहिवाल
सालारनि खां वठंदो जनरलनि खां। सो उहा कावड़ हाणे हुजाज जो मौत थी वियो अञा वलीद जी ज़िंदगी में ई, पर एॾियूं के चिटियूं साबितियूं कोन्हनि, पर जेको मुतालो या तज़ियो कजे थो उन मां लॻे थो त हुजाज खे ज़हर ॾिनो वियो, छो जो इहो हिननि जो कमु हुयो हुन वक़्तु। बनी उमया, बनी मरवान, बनी अब्बास, उन्हनि में न को रहम हुयो न का दीनदारी हुई। हुन जा जेके मुखालिफ़ हूंदा उन ते ज़हर ॾियणु, क़त्ल कराइणु या ज़िंदाननि में विझणु, ज़ुल्म करणु, उन्हनि जा घर ॿार तबाह करणु, इहा उन्हनि जे लाइ को वॾो मसइलो न हो, छो जो हिकु उन्हनि में रहम न हुयो, ॿी दीनदारी एॾी न हुई, ॿी शइ हूंदी लालच, माना जेको उनजो हामी वफ़ादार हूंदो उनखे उहो घणो नवाज़ींदा हुआ। ॿई शयूं माना जिते राज़ी थियनि त उनखे तमामु घणो नवाज़नि, गवर्नरी ॾियनि, ऐं गवर्नरी बि का हिकिड़े सूबे जी न हूंदी, ॼाण हुजाज खे हिकिड़ो सूबो, ईअं गवर्नर हिकिड़े जो हूंदो त ॿ टे ॿियूं रियासतूं बि उन सां हूंदियूं जंहिं ते राज़ी थींदा। तमामु घणियूं जागीरूं बि ॾींदा, लश्कर जो सुपर सालार, माले गनीमत, पर जंहिं ते ॾमर बि पोइ उन सां इहो न ॾिसंदा त माज़ी में उहो असां सां केतिरो भलो हलियो आहे, कहिड़ो वफ़ादार हलियो आहे, असांजे लाइ, ख़ानदान जे लाइ, हुकूमत लाइ उन केॾा कारनामा कया। बसि कावड़ बाह कंहिं शइ ते बसि पोइ हुननि में को रहम न हूंदो, क़त्ल कराईंदा, ज़हर ॾींदा। ईअं केतिरियूं इस्लामी शुभ तारीख़ में वाक़िया मिलनि था, कई शख़्सियतूं आहिनि उन्हनि खे ज़हर ॾेई माराए वियो आहे, पर एतिरा चिटा सबूत या शाहिदियूं कोन्हनि। बाक़ी जेकॾहिं हालात जो वाक़िअनि जो तज़ियो कजे थो त ॿिया बि केतिरा ई वॾा नामवर अहिड़ा शख़्स मिलनि था जंहिंमें सहाबा बि शामिल आहिनि। हुजाज खे ज़हर ॾेई माराए वियो, इहो इम्कान आहे, मुताले मां इहा ख़बर पए थी। बहरहाल उनजो वलीद जी ज़िंदगी में ई मौत थी वियो ऐं सुलेमान जी हसरत रहिजी वई त उनखां को बदिलो या इंतकाम न वठी सघियो। वलीद खां पोइ सुलेमान बिन अब्दुल मलिक तख़्त संभालियो, जेको हुनजो भाउ हुयो। वेहण सां ई हाणे हो त मरी वियो, पर मरण खां पोइ बि हाणे हुनजे लाइ का माफ़ी त कोन्हे। हाणे हुजाज मरी वियो, जेकॾहिं जहिड़ो हुजे हा त सुलेमान हुन सां सुठो अशर करे हा। हाणे वरी उन्हनि जे ख़ानदान खे ईज़ाइणु लॻो, हुजाज जेके घर भाती हुआ उन्हनि खे ज़िंदान में विधुनि, कूफे में, बगदाद में। ऐं हेॾे वरी सिंध में मोहम्मद बिन कासिम गवर्नर हुयो, वाली हुयो। हेॾो जो सम्झो त सिंध जी बादशाहत उनखे मुकमल मिली जो फतह करे चुको हुयो राजा ॾाहर जे क़त्ल खां पोइ। हाणे हुनजी चढ़ाई वरी ॿियनि पासनि ॾे हुई, राजस्थान, कच्छ जो पासो छो, हिंदुस्तान छो। हाणे उहो ख़्वाबु ॾिसणु लॻो हिंदुस्तान खे फतह करण जा, उनजी तयारियुनि में हुयो त हिंदुस्तान खे फतह कयां। जीअं सुलेमान तख़्त ते वेठो, हुन नओं गवर्नर मुक़ररु कयो सिंध जे लाइ, जेको यज़ीद बिन अबी कब्सा, हिन खे सिंध जो गवर्नर करे मोकिलियईं। चयईं त मोहम्मद बिन कासिम खे क़ैद करे हेॾां इराक़ ॾांहुं मोकिल। पोइ जीअं ई हिते पहुतो, पहिरियों कमु ई हुनजी गिरफ़्तारी जो कयईं। जेको अमामो पटको मोहम्मद बिन कासिम खे पातल हुयो उहो लहराए ऐं सिपाहियुनि खे चयईं इन ई पटके सां हिन खे मुकमल तौर ते ॿधो, ॿधी हिन खे खणी विया। हाणे ॿधी खणण मां किन वरी पोइ किन गॾह जी खल मुराद वरिती या कंहिं ढगे जी, पर अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। इहो कूड़ आहे त को ढगे जी खल या गॾह जी खल में हुनखे विझी होॾे मोकिलियो वियो। हुनखे हुते पहुचायो वियो। इराक़ जो जेको उन वक़्तु वाली हुयो यज़ीद बिन मुहल्लिब, इराक़ जो वाली बादशाह पूरे जो, जी मूं अॻु ज़िक्र कयो न, गवर्नर कंहिं हिकिड़े शहर जो हूंदो पर हुन ते राज़ी थींदा त पूरो मुल्क हुनजे हवाले करे छॾींदा। हुनजे हवाले मोहम्मद बिन कासिम खे कयो वियो, जंहिं वरी कूफे जो जेको आमिल हुयो सालेह बिन अब्दुर्रहमान, उनजे हवाले कयईं। ज़िंदान जेके हुयो ज़ेर ज़मीन, अक्सर जेके ज़िंदान हूंदा हुया, जीअं ज़िंदान जो जेल जो ज़िक्र थिए थो, जीअं अॼुकल्ह तव्हां जेल ॾिसो था सिंध में या पाकिस्तान में, इन क़िस्म जा जेल न हूंदा हुया, ज़ेर ज़मीन हूंदा हुया। उते मोहम्मद बिन कासिम खे मोकिलियो, जिते उन जा ॿिया बि घर भाती उते मौजूदु हुया उन ज़िंदान में। ऐं जेको आमिल हुयो उन ते रोज़ानी ज़ुल्म कंदो रहंदो हो उहो मोहम्मद बिन कासिम ते। मानी हिकिड़ो वक़्तु उनखे ॾिनी वेंदी, जेको हिकु मानी हूंदी, पाणी जो हिकिड़ो थांव या कूज़ो जेको चइजे, ईअं गिलास टाइप हिकिड़ो नंढो, उन में पाणी हिकु वेलो, हिकु मानी ॾींहं में, ऐं ज़हनी टार्चर बि, जिस्मानी टार्चर बि उन ते रोज़ानी फटका हया वेंदा। 6 महीना ज़िंदान में रहियो मोहम्मद बिन कासिम, ऐं 6 ई महीना हुन ते हो तशद्दुद कंदा रहिया, जंहिंमें हो हुनजो मौत वाक़िअ थियो। उन कुझु शेर बि लिखिया ज़िंदान में, जे शाइर जो मूं ज़िक्र कयो उन बि उन ते लिखिया हुया। बाक़ी इहो जेको आहे सो गॾह जी खल या जानवर जी खल, इहो हिकिड़ो कूड़ो किस्सो अफ़सानो आहे, बसि कंहिं हिकिड़े लिखी छॾियो, बसि ॿिए वरी बिना तहक़ीक़ जे हुनजे वरी पंहिंजे किताब में लिखी छॾियो। लेकिन तारीख़ इस्लाम जे मुताले मां जेके तारीख़ जा ॿिया किताब आहिनि उन्हनि मां इहो पतो पए थो त मोहम्मद बिन कासिम ज़िंदा हुते पहुतो हुयो,
बाक़ी हो राजा ॾाहर जे धीरनि वारो किसो सूरज देवी या परमल देवी या उन्हनि जे हवाले सां जेकी किसो मनगढ़ंत आहे उहो बि कूड़ो किसो आहे त उन बादशाह सां या राजा ॾाहर जी ज़ाल को अहिड़ो वाक़ियो बयानु कयो या उनजे धीरनि कयो त हिन अहिड़ी कमु कयो अमल कयो आहे, अहिड़ी क़िस्म जी का बि ॻाल्हि कान्हे। बाक़ी हिन मनगढ़ंत किसे में हिकिड़ी सचाई ज़ाहिर थिए थी, जेको लिखियो वियो आहे, चयो वियो आहे त राजा ॾाहर पंहिंजी भेण सां शादी कई हुई, जेको हिकिड़ो कूड़ो वाक़ियो ऐं किसो आहे। त हुते जना भेणुनि जे राजा ॾाहर जे धीअरुनि जो ज़िक्र थिए थो शाम दमिश्क में, उते हुनजी भाणेजी जो ज़िक्र थिए थो सुंदरी देवी, जंहिंजो ज़िक्र हुनजे नालो बि शामिलु आहे भाणेजी जो। जना भाणेजी हुनजी सुंदरी हुई त पोइ हुन भेण सां पोइ कीअं शादी कई, हिन जो मक़सदु राजा ॾाहर पंहिंजी भेण सां शादी न कई हुई, इहो कूड़ो किसो छो जो भाणेजी जो ज़िक्र बि उते मिले थो शाम में सुंदरी देवी जो। ऐं जंग जे दौरान जेकी हिते थी सिंध में मोहम्मद बिन कासिम सां, उनजो बि उनजे भाणेजे जो ज़िक्र थिए थो। उहो नालो न ॼाणायो वियो आहे पर जो भाणेज बि क़तलु थियो हो जंग जे दौरान। जॾहिं भाणेज हिते क़तलु थियो ऐं उनजी भाणे जी छोकिरी जेकी उहा शाम में हुननि सां गॾु ज़िक्र थिए थो, ऐं जो मक़सदु उन पंहिंजी भेण सां शादी न कई, उहो बि किसो कूड़ो आहे। मोहम्मद बिन कासिम जो खल में बंदि कराइण वारो किसो बि कूड़ो आहे। ज़िंदा हुते पहुतो हुयो, 6 महीना हुते क़ैद में बि रहियो, उन मां 6 महीननि जे हुते जेको हुन ते तशदुद थींदो रहो, कोड़ा फटका हया वेंदा हुया ऐं बुख उन जे करे उनजो हुते ज़िंदान में ई मौत वाक़िअ थियो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद।